झांगारा में जुल्म जी इंतहा। अॻूणे यूसी चेयरमैन बैटरी चोरी जे इल्ज़ाम में 14 साल मासूम निंगर ते सख़्त तशद्दुद कंदे लोही राड सां संदसि ॿांह भञी मरणी करे छॾियो। तफ़सील मूजिब अॻूणे यूसी चेयरमैन सैयद गुलाम हुसैन शाह नवाणी बिरादरी जे नौजवान ते संदसि ट्रैक्टर जी बैटरी चोरी करण जो इल्ज़ाम लॻाए ॿिनि निंगरनि खे पुलिस हथां खंबरायो ऐं निंगर जेके अञा ताईं पुलिस जी तहवील में आहिनि। उन्हनि मां हिकु निंगर जो भाउ मोहम्मद हसन जंहिंजी उमिरि 14 साल आहे खे अॻूणे यूसी चेयरमैन ऐं संदसि पुटु अब्दुल बाक़ी शाह उर्फ़ गुड्डू शाह ऐं कमदार अली अकबर बिरहमाणी ऐं ॿियनि सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए खेसि मरणी करे छॾियो। मासूम निंगर जी ॿांह में लोही राड लॻण सबबि ॿांह भॼी पई, जंहिंखे सेवन अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एचआर रेडियो न्यूज़ ते वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआर रेडियो न्यूज़।